अस्सलाम वालेकुम नाज़रीन, SS न्यूज़ सां गॾु आहियां आयशा सजाद ऐं मां आहियां फराशा। नाज़रीन, मुल्क में 8 फरवरी ते थींदड़ चूंडनि जे हवाले सां पीपल्स पार्टी, नवाज़ लीग, JUI ऐं जमात इस्लामी समेत ॿियनि पार्टियुनि जूं सियासी सरगर्मियूं जारी आहिनि। उन हवाले सां इलेक्शन बुलेटिन में शामिल कंदासीं अहम ख़बरूं। कराची में GD उम्मीदवार जी चूंड मुहिम दौरान हवाई फायरिंग ते इलेक्शन कमीशन शोकास नोटिस जारी करे छॾियो। पाकिस्तान पीपल्स पार्टी कराची जे सदर सईद गनी दावा कई आहे त कराची में क़ौमी असेंबली जूं 13 ऐं सूबाई असेंबली जूं 27 खां 28 सीटूं खणंदी। MQM पाकिस्तान जे सीनियर अॻवान मुस्तफ़ा कमाल PP चेयरमैन बिलावल भुट्टो खे चैलेंज कंदे चयो त MQM खां सवाइ बिलावल भुट्टो वज़ीर आज़म बणिजी नथो सघे। इस्तेहकाम पाकिस्तान पार्टी जे सदर अलीम खान PTI उम्मीदवारनि बाबति वॾी दावा करे छॾी आहे। नाज़रीन, इन हवाले सां वधीक बुलेटिन जे लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़। कराची में GD उम्मीदवार जी चूंड मुहिम दौरान हवाई फायरिंग ते इलेक्शन कमीशन शोकास नोटिस जारी करे छॾियो। इलेक्शन कमीशन कराची में चूंड मुहिम दौरान ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस जे उम्मीदवार इरफानुल्लाह मरवत जी हिमायत ते हवाई फायरिंग जो नोटिस वठंदे खेसि शोकास नोटिस जारी करे छॾियो आहे। डिस्ट्रिक्ट मॉनिटरिंग ऑफिसर सूबाई असेंबली जे तक PS 105 में GD उम्मीदवार इरफानुल्लाह मरवत खे इलेक्शन ज़ाब्ता इख़लाक़ जे शक 17 जी भञकड़ी करण ते शोकास नोटिस जारी करे छॾियो आहे। ज़िले मॉनिटरिंग ऑफिसर मूजिबि PS 105 तां PP उम्मीदवार इरफानुल्लाह मरवत खे शोकास नोटिस ज़रिए 2 ॾींहं अंदरि जवाब जमा कराइण जो हुकुम ॾिनो वियो आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी कराची जे सदर सईद गनी दावा कई आहे त हिन भेरे आम चूंडनि में पीपल्स पार्टी कराची मां क़ौमी असेंबली जूं 13 ऐं सूबाई असेंबली जूं 27 खां 28 सीटूं खटींदी। खांगी TV सां ॻाल्हाईंदे सईद गनी जो चवणु हो त पीपल्स पार्टी ख़िलाफ़ पहिरीं बि केतिराई इतिहाद ठहिया जेके नाकाम थी विया। MQM खे जिते 70,000 वोट मिलंदा हुआ, उहो हाणे घटिजी 10,000 ते अची वियो आहे। हुन चयो त कराची में पीपल्स पार्टी तरक़ियाती कम कराया, जंहिं सबबि कराची जी अवाम पीपल्स पार्टी खे ई वोट ॾींदी। MQM पाकिस्तान जे सीनियर अॻवान मुस्तफ़ा कमाल PP चेयरमैन बिलावल भुट्टो खे चैलेंज कंदे चयो आहे त MQM खां सवाइ बिलावल भुट्टो वज़ीर आज़म बणिजी नथो सघे। MQM पाकिस्तान जे सीनियर अॻवान मुस्तफ़ा कमाल जो चवणु हो त कराची जे बाग जना रैलीअ में अवाम जी शिरकत संदन मैंडेट जो सबूत आहे। ईंदड़ इलेक्शन में MQM समूरनि पार्टियुनि खे टक्कर ॾींदी। हुन जो चवणु हो त बिलावल भुट्टो ज़रदारी वज़ीर आज़म जा ख़्वाब ॾिसी रहियो आहे। जेकॾहिं MQM पीपल्स पार्टी जो साथ न ॾिनो त बिलावल भुट्टो ज़रदारी जो वज़ीर आज़म वारो ख़्वाब पूरो न थी सघंदो। इस्तेहकाम पाकिस्तान पार्टी जे सदर अलीम खान PTI उम्मीदवारनि बाबति वॾी दावा करे छॾी आहे। इस्तेहकाम पाकिस्तान पार्टी जे सदर अलीम खान दावा कई आहे त PTI जे केतिरनि ई उम्मीदवारनि आज़ाद हैसियत में कामयाबी हासिल करण खां पोइ इस्तेहकाम पाकिस्तान पार्टी में शामिल थियण जो वाइदो कयो आहे। हुन चयो त केतिरा ई माण्हू साणनि राब्ते में आहिनि। ईंदड़ इलेक्शन में इस्तेहकाम पाकिस्तान पार्टी पंजाब में अक्सरियत माणे गॾियल हुकूमत ठाहींदी। नाज़रीन, ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं ख़बरूं। वधीक ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़।